सिंध यूनिवर्सिटी जामशोरो इंतजामिया पारा शागिर्दनि जी फीसन में गाटे तोड़ इजाफे खिलाफ सिंध लॉ स्टूडेंट एसोसिएशन पारा हैदराबाद प्रेस क्लब सामूं एहतिजाजी मुज़ाहिरो करे शागिर्दनि पारा यूनिवर्सिटी इंतजामिया खिलाफ सख्त नारेबाज़ी कई। उन मौके ते शागिर्दनि अमीन जतोई, माजी एवान, मेहरान भुट्टो, प्रदीप गुलाब ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त सिंध यूनिवर्सिटी इंतजामिया शागिर्दनि जी फीसन में 100 सैकड़ो इजाफ़ो करे शागिर्दनि जो माशी क़त्लेआम करे रही आहे। असां मुतालबो कयूं था त जेका सिंध यूनिवर्सिटी जी इंतजामिया आहे ऐं सिंध गवर्नमेंट ऐं उन सां गॾु जेके बि माफ़ियाऊं आहिनि उहे चाहिनि थियूं त शागिर्द जेको आहे वो गरीब ऐं पोरियत जो जेको ॿार आहे या शागिर्द वो यूनिवर्सिटी में न अचे, उनजी रस्ता रोक कई पई वञे। असां मुतालबो कयूं था त जेको बि वधायल फीस आहे वो मुकमल तौर ते घटाई वञे। ही को होलसेल जो दुकान त कोन्हे जंहिंजा अघु जेको आहे वो ॿेड़ा करी पहिरीं सोचे सम्झे पोइ वरी उन में 50% जेको आहे वो रिआयत करी हाणे जेको 13,000 फीस आहे वो डायरेक्ट 19,000 ताईं वधाए पोइ वरी चवनि था त असां जेको आहे 50% घटायूं था, यानी 16,000 फीस जेका पण वॾी फीस आहे ऐं असां उनखे रद्द कयूं था। सिंध यूनिवर्सिटी 6 महीननि खां पहिरीं जेका हिकिड़ी लॉ जा स्टूडेंट्स हुआ उन्हनि लॉ जे स्टूडेंट्स जे लाइ इन्हनि फीसिस जेको आहे सो 22 खां 25 सैकड़ो जेको आहे सो वधाए 17,000 रुपया फीस रखी वई, जेका 8 खां 9,000 रुपया फीसिस हूंदी शागिर्दनि जी। ऐं हाणे वरी 6 महीननि जे अंदरि जॾहिं त हिकिड़ो त कोविड जी जेका सिचुएशन हले पई 20 महीननि खां वठी का बि इदारा खुलियल न आहिनि। पूरी दुनिया जे अंदरि तालीमी इदारा जेके आहिनि से मुफ़्त कया पिया वञनि, उन्हनि खे प्रोमोट कयो पियो वञे, पर उन जी जॻह ते सिंध यूनिवर्सिटी जेका आहे सा उहा पंहिंजा ज़ाती अख़राजात जेको आहे सो हासिलु करण जे लाइ शागिर्दनि जे मथां हिकिड़ो जेको आहे सो ॻॾियुनि फीसनि जो पहाड़ उछलाए पियो वञे। अभी जो सिंध यूनिवर्सिटी की तरफ से जो फ़ीस में 100% इजाफा किया गया है, हम उसकी वजह से जमा हुए हैं। अभी आप पूरी दुनिया को पता है कि कोविड की वजह से हमारे रोज़गार की, हमारे बिज़नेस की क्या सिचुएशन चल रही है। इस सिचुएशन में यूनिवर्सिटी को चाहिए था कि वो हमारी फ़ीस को, जो हमारे बच्चे वहाँ पे पढ़ रहे हैं, हम पढ़ रहे हैं, उनकी फ़ीस को डिस्काउंट करते, फ़ीस माफ़ करते, वेवियर करते, लेकिन उन्होंने जो है उसके उलट किया और फ़ीस हमारी डबल कर दी। पूरी दुनिया में जो है वो स्टूडेंट्स को रिलीफ दिया जा रहा है, लेकिन हमारी सिंध यूनिवर्सिटी उनकी करप्ट जो इंतज़ामिया हैं उन्होंने फ़ीस डबल करके अपने अखराजात पूरे करने के लिए फ़ीस डबल की गई है। इसलिए हम सब यहाँ पे जमा हुए हैं और इस एक्ट पे यूनिवर्सिटी की हम मज़म्मत करते हैं और हुकूमत से और प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान इमरान खान से हम अपील करते हैं कि वो इसका सो मोटो एक्शन ले और हमारे ऊपर रहम किया जाए ताकि हमारे जो बच्चे हैं, हम खुद पढ़ रहे हैं, हमारी तालीम जारी हो सके। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।